अस्सलाम वालेकुम वतनवासियो। हे असांजे घर जो टीको आहे। नंढड़े ॿिली जो नालो आहे टीको। ही बिल्कुलु नंढड़ो पुंगड़ो ॿिलीअ जो असांखे कंहिं गलीअ मां मिलियो हो ऐं मुंहिंजे पुटु मोहम्मद हसनैन खे ॾाढो ॿिली पालण जो शौक़ु आहे। पहिरीं बि हुन 2 ॿिला पालिया हुआ जेके ख़बर न आहे त वॾा थिया त केॾांहुं हलिया विया। ऐं हाणे असां हिन खे तक़रीबन साल थियो आहे त असां हिन बछड़े खे अडॉप्ट कयो आहे पंहिंजे घर में। ऐं हीअ असां सभिनीनि सां तमामु घणो प्यारु कंदो आहे। हीअ हालांकि चवण में त ॿिलो आहे पर असल में हिन जो बिल्कुलु बिहेवियर अहिड़ो आहे जीअं नंढड़नि ॿारनि जो हुजे। जॾहिं आउं पंहिंजे घर जे कंहिं कम सां वेठल हूंदी आहियां, जॾहिं हिनखे बुख लॻंदी आहे त हे मूंखे उथारींदो आहे अची आवाज़ करे, पंहिंजे हथनि जी मदद सां चवंदो आहे त की उथ हल हली मूंखे कुझु खाइण लाइ ॾे। ऐं हिन जो जेको बिहेवियर आहे उहो एतिरो त प्यारो आहे ऐं हीउ पाण ॾिसण में एतिरो त क्यूट आहे, एॾो त ख़ूबसूरत आहे जंहिंजो को अंदाज़ो ई न आहे। असांखे सभिनीनि खे बिल्कुलु ईअं लॻंदो आहे ॼण त की हीअ असांजे घर जो नंढड़ो ॿारु हुजे। ऐं असां सभु घर जा भाती हिन सां तमामु घणो प्यारु कंदा आहियूं। हिन जी तमामु घणी असां केयर कंदा आहियूं। हिन जे पसंदि जो खाधो सिर्फ़ु ॿूटी ऐं खीरु आहे जेको असां हिन खे पंहिंजे टाइम ॾई ॾींदा आहियूं। ऐं हिन खे जॾहिं बि बुख लॻंदी आहे त हे मूंखे वठणु ईंदो आहे त हल किचन में हल ऐं मूंखे कुझु खाइण लाइ ॾे। सो अलाह साईं हिन खे ज़िंदगी ॾे ऐं असांजे सम्झो त की घर जो ही बि हिकु नंढड़ो रांदीको आहे।